नाज़िन शाहपुर जानिया वेझो रिक्शा रोड़ी केनाल में गिरण सबब ब मासूम सोट बुडी फौत थी विया आहिनि। अपडेट मालूम कयो त अख्तर आज़ाद डाहिरी खां। जी अख्तर आज़ाद, छा अपडेट आहे? जी बिल्कुल, असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त शाहपुर जहानिया खां तक़रीबन 8 किलोमीटर परे दरगाह पीर शहमीर जे मेले तां राति देर सां मोटंदड़ जेके ज़ारीन हुआ उन्हनि जो रिक्शो जेको आहे उहो रोहड़ी केनाल जे दूरोफाल मोरी वटि कार खे क्रॉसिंग दौरान पलटी थी रोहड़ी केनाल में किरी ॿुॾी वियो, जंहिं दौरान ॿ मासूम नींगर जेके आहिनि 10 वरनि जो फरहान ख़ासकेली ऐं 12 वरनि जो मेहरान ख़ासकेली ॿुॾी फोत थी विया। जॾहिं त रिक्शा में सवार ॿुधायो वञे पियो त 9 माण्हू हुया, जिन मां बाक़ी 7 माण्हुनि खे ज़िंदा बचायो वियो। ॿुधायो वञे पियो त हादसे मुतासिर जो तालुक जेको आहे ॻोठ गाज़ी खान ख़ासकेली सां आहे ऐं फोती नींगरनि जा जेके लाश कढी मकामी अस्पताल मुंतक़िल कया विया, जितां ज़रूरी कार्रवाई खां पोइ ॻोठ गाज़ी ख़ासकेली पहुचण ते वारसनि में कोराम मची वियो ऐं हीअं कुझु देरि खां पोइ सदन जनाज़े जी निमाज़ अदा कई वेंदी। जी अख्तर आज़ाद, अपडेट खां आगाह करण जे लाइ महिरबानी।